ज़िले कश्मीर कंदकोट में बदमनी हिकु दफ़ो ॿीहर कर खंयो आहे। शहर भरिसां मेन इंडस हाईवे ते मारख भयो। स्टाफ वटां गुज़िरियल राति देर सां हथियारबंदनि हथां मुबैना तौरु अगवा थी वियल मज़दा जे क्लीनर रोड़ी वासी पीरबख्श मीराणी जी बाज़ियाबी लाइ वारसन ऐं ट्रांसपोर्ट अमले जो मोगी जी बाज़ियाबी लाइ मोहम्मद नवाज़ ओगाई फरीद ओगाई पंहिंजी अॻुवाणी में घोसपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसिताईं पुलिस मोगी जी बाज़ियाबी जी ख़ातिरी न कराईंदी ओसिताईं असांजो इंडस हाईवे ते लॻल धरणो जारी रहंदो। वाज़े रहे त गुज़िरियल राति देर सां हथियारबंदनि इंडस हाईवे ते मज़दा मथां अंधाधुंध फायरिंग करे हिकु ॼणे खे मुबैना तौरु अगवा करे विया, जॾहिं त हथियारबंदनि गोलियूं हणी मज़दा ड्राइवर बंगलो ओगाई ऐं साथी ख़ादिम लाशारी खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।